अपडेट कयूं अहम ख़बर आहे कराची में सिंध हुकूमत पारां सेक्रेटरीज़ जूं मुक़ररियूं ऐं बदलियूं कयूं वयूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन, अवां सां शेयर कंदासीं। काज़िम जतोई आबपाशी ज़ाहिद अब्बासी तालीम ऐं रफ़ीक बुर्डे के सेक्रेटरी ज़रायत मुक़रर कयो वियो आहे। ख़ालिद हैदर शाह मकानी खाते ऐं फरहत जुणेजो एंटी करप्शन जो सेक्रेटरी मुक़रर कयो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। सिंध हुकूमत पारां सेक्रेटरीज़ जूं मुक़ररियूं ऐं बदलियूं कयूं वयूं आहिनि। ख़बर मां शेयर कयूं पिया। अहम ख़बर आहे ख़ालिद हैदर शाह मकानी खाते ऐं फरहत जुणेजो एंटी करप्शन जो सेक्रेटरी मुक़रर कयो वियो आहे। काज़िम जतोई आबपाशी ज़ाहिद अब्बासी तालीम ऐं रफ़ीक बुर्डो सेक्रेटरी ज़रात मुक़रर कयो वियो आहे। कराची मां वाक़िअ अपडेट कयूं पिया। सिंध हुकूमत पारां सेक्रेटरीज़ जूं मुक़ररियूं ऐं बदलियूं कयूं वयूं आहिनि। काज़िम जतोई आबपाशी ज़ाहिद अब्बासी तालीम ऐं रफ़ीक बुर्डो सेक्रेटरी ज़रात मुक़रर कयो वियो आहे। जिन नाज़रीन असां जॉइन किया है ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन, अवां सां शेयर कंदासीं। सिंध हुकूमत सेक्रेटरीज़ जूं मुक़ररियूं ऐं बदलियूं कयूं आहिनि। अवां खे आगाह कंदासीं। काज़िम जतोई आबपाशी ज़ाहिद अब्बासी तालीम ऐं रफ़ीक बुर्डे के सेक्रेटरी ज़रायत मुक़रर कयो वियो आहे। ख़ालिद हैदर शाह के मकानी खाते ऐं फरहत जुणेजे के एंटी करप्शन जो सेक्रेटरी मुक़रर कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां राजा असगर खां। राजा, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ॾिसो, सिंध हुकूमत पारां वॾे पैमाने ते सेक्रेटरी सतह जूं मुक़ररियूं बदलियूं कयूं वयूं आहिनि। मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त डॉक्टर काज़िम हुसैन जतोई आबपाशी खाते जो नओं सेक्रेटरी मुक़रर कयो वियो आहे, जॾहिं त ज़ाहिद अब्बासी तालीम खाते जो सेक्रेटरी मुक़रर कयो वियो आहे। इन हवाले सां नोटिफिकेशन पिणु जारी थी चुको आहे। मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त डॉक्टर शीरिन मुस्तफ़ा खे SNGD रिपोर्ट करायो वियो आहे। उन सां गॾोगॾु ख़ालिद हैदर शाह खे लोकल गवर्नमेंट जो सेक्रेटरी मुक़रर कयो वियो आहे। रफ़ीक अहमद बुर्डो एग्रीकल्चर जो सेक्रेटरी लॻायो वियो आहे, जॾहिं त फरहतुल्लाह जोड़े जो एंटी करप्शन जो चेयरमैन मुक़रर कयो वियो आहे। अहिड़े हवाले सां बकावला उन्नड़ साहब जेके आहिनि उहे हिकु भेरो ॿीहर बोर्ड ऑफ रेवेन्यू जो सीनियर मेंबर मुक़रर कयो वियो आहे, जॾहिं त फयाज़ जतोई नाणे खाते जो सेक्रेटरी खे मुक़रर कयो वियो आहे। इन हवाले सां मां अव्हांखे वधीक ॼाण ॾींदो हलां त एजाज़ शाह वर्क एंड सर्विसिस जो सेक्रेटरी मुक़रर थियो आहे ऐं एंटी करप्शन जो स्पेशल सेक्रेटरी पिणु बख्श अली मार खे उहिदे तां हटायो वियो आहे। इन सां गॾोगॾु इम्तियाज़ अली अबड़ो खे एंटी करप्शन जो डायरेक्टर सिंध मुक़रर कयो वियो आहे। जी, वॾी महिरबानी राजा, हिन हवाले सां अपडेट करण जे लाइ।